सिंधी प्रेस क्लब मिठियाणी जी जनरल सेक्रेटरी माशूक अली ख़ास के लिखे LS मोहम्मद जुड़ियल डेथो पारा बिना जवाज़ खंबे पुलिस मोबाइल में विहारे खणण ख़िलाफ़ साफ़िन पारा मिठियाणी GM से चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते साफ़िन अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां जेके साफ़ी हितां जा आहियूं, सिविल सोसाइटी दुकानदार शहरी सभु असां सां गॾु आहिनि। काल जेको मिठियाणे में वाक़ियो थियो आहे उहो इहो थियो आहे त सिंध प्रेस क्लब मिठियाणे जो जनरल सेक्रेटरी, पाकिस्तान ख़ासि किली तंज़ीम जो जनरल सेक्रेटरी, शिया उलमा काउंसिल जो जनरल सेक्रेटरी माशूक अली ख़ासि किली जे दुकान ते पुलिस मोबाइल जुड़ियल ॾे थो, सॼी टीम सां पहुतो ऐं हिन खां पहिरियां हुन रुश्वत बि घुरी त ॿ रुपया मूंखे ॾे। हिन जवाबु ॾिनो ऐं हिन खे चई तव्हां बार बार जेके असां वापडा वारनि जे ख़िलाफ़ु लिखो था तोखे मां सबक़ु सेखारींदुसि। उन खां पोइ हुन पुलिस मोबाइल में विहारियो आहे। हिन हुन खां सुवाल पुछो, जॾहिं मुंहिंजे नाले ते मीटर बि न आहे, मुंहिंजे पीउ जे नाले ते कनेक्शन न आहे त मां तव्हांजी मोबाइल में छो हलां, जॾहिं मूं ॾे बिल बि न आहे। पोइ बि हुन सां तमामु बदतमीज़ी कई, हिन जी तज़लील कई, टच मोबाइल हिन खां खसे पाण वटि रखियईं। हिन खे 2 कलाक मोरो रोड ते हिन खे गश्त करायो, पुलिस मोबाइल में खणी वियो। असां जॾहिं फ़ोनूं फेरायूं आहिनि उन खां पोइ हिन खे आज़ादु कयो वियो। जीअं त साफ़ी माशूक ख़ासि कली सां हिकु वॾी नाइजाइज़ी कई आहे। हिकु करप्ट LS आहे जुड़ियल ॾेथो, जंहिं माना एॾी बदमाशी कई आहे। असांजे साफ़ी माशूक ख़ासि कली जे नाले बि मीटर कोन्हे। SP नौशर अफरोज़ ऐं DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं IG सिंध खां अपील था कयूं त करप्ट LS जुड़ियल ॾेथो जे मथां हिकु कानूनी कार्रवाई कई वञे, न त असां हीअ रुॻे साफ़ ई न हिकु वॾी तंज़ीम सां सलाहियल आहे। शिया उलमा काउंसिल यूनिट मिठियाणी जो जनरल सेक्रेटरी बि आहे। असां पंहिंजे प्लेटफॉर्म तां हिकु ऐलान था कयूं, जेकॾहिं हिन सां इंसाफ़ न कयो वियो त इंशाअल्लाह असां हीउ नंढिड़ो एहतजाज कयो आहे, उन खां पोइ वॾे हिकु एहतजाजी काल ॾींदासीं। LS जुड़ियल ॾेथो जेको बदमाशी पियो करे मिठियाणी में, मां उनखे हिकिड़ो सुवालु पुछंदुसि त कनेक्शन असांजे साफ़ी जे नाले न आहे, न हुनजे वाल साहब नाले, न हुनजे पीउ जे नाले आहे। कहिड़े तहत त उनखां मोबाइल खसी आहे ऐं पुलिस हुनखे गाॾी में विहारियो आहे। असां SSP साहिबु नौशर अफरोज़ खां, IG सिंध खां हिकु त इहो मुतालबो कंदासीं त पुलिस हीअ जेकी बदमाशी थी करे साफ़ खे खणी गाॾी में वारे थी। ऐं ॿियो जेको LS करप्ट जुड़ियल आहे, जेकॾहिं LS करप्ट जुड़ियल ते उन असांजे साफ़ी सां इंसाफ़ न कयो त असां इहो अॼु नंढिड़ो एहतजाज जेको मिठियाणे में कयो आहे। असां तव्हां जेके हज़ारे कुंडियूं लॻियूं पयूं आहिनि, जिते SU लॻियूं पयूं आहिनि, जिते लखे रुपया बिल आहिनि, तव्हां एॾा मुड़ुस माण्हू हो, तव्हां उन्हनि जा वञी बिल कवर कयो, उन्हनि जा SU जे कनेक्शन लाइ वञी उते तव्हांखे कुझु नथे कोन थिए। ऐं मां पाकिस्तान रेंजर्स खां बि अपील कंदुसि त ख़ुदा ग़रीब मिसकिन ते रहम कयो। मुंहिंजे ख़ानदान जे नाले मीटर आहे, हुननि जो चवण त रिश्वत ॾे, असां न को रिश्वत ॾींदासीं न को रिश्वत वठंदासीं। मां हुननि जे ख़िलाफ़ु आहियां। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।